आईसीसी टी20 वर्ल्ड कप जी सुपर 12 मरहले में इंग्लैंड न्यूज़ीलैंड के शिकस्त ॾेई छॾी। श्रीलंका अफगानिस्तान के हाराए टूर्नामेंट में ही कढी छॾियो। ब्रिस्बेन में खेडियल मैच में इंग्लैंड तरफां ॾिनल 180 रन्सुनि जे हदफ़ जे पोयां केवी 3 मुक़रर ओवरनि में 6 विकेटुनि जे नुक़सान ते 159 रन्सूं ठाहे सघी ऐं अहिड़ी तरह खेसि 20 रन्सुनि तां शिकस्त जो मुंहुं ॾिसणो पियो। ब्रिस्बेन में खेडियल अहम मैच में इंग्लैंड टॉस खटे न्यूज़ीलैंड खे फील्डिंग जी दावत ॾिनी। इंग्लैंड टॉस खटे पहिरियां बैटिंग कंदे 6 विकेटुनि जे नुक़सान ते 179 रन्सूं ठाहियूं। कप्तान जोस बटलर 73 रन्सूं ठाहे टॉप स्कोर रहियो। इवेंट में हींअर ताईं न्यूज़ीलैंड ऐं इंग्लैंड जूं टीमूं 3-3 मैचूं खेॾियूं आहिनि, जंहिंखां पोइ केवीज़ 5 पॉइंटुनि सां पॉइंट्स टेबल ते पहिरें नंबर ते आहे, जॾहिं त इंग्लैंड जूं 3 पॉइंटूं आहिनि। ॿिन्ही टीमुनि जो हिकु मैच बरसात सबबु ख़तमु थी वियो, जंहिं बाद ॿिन्ही टीमुनि खे हिकु पॉइंट मिली हुई। उन खां अॻु ब्रिस्बेन में खेडियल मैच में श्रीलंका अफगानिस्तान खे 6 विकेटुनि तां शिकस्त ॾेई छॾी ऐं अहिड़ीअ तरह अफगानिस्तान क्रिकेट टीम टी20 वर्ल्ड कप मां ॿाहिरि थी वई।